राणेपुर में हिफ्त ज़ुबान शाइर हज़रत सचल सरमस्त जो उर्स जे इफ्तिताबाद सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह सूबाई वज़ीर फ़याज़ बुट मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे जेका अमन जी पैगाम ॾिए थी, जंहिं जी शाइरी में शरीयत, तरीक़त ऐं अमन जो पैगाम आहे। पीपल्स पार्टी रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। मुंहिंजी वॾी वज़ार जे दौर में सचल सरमस्त जा तरक़ियाती कम घणे भाङे मुकमल थी चुका आहिनि। हाणे बि सैयद मुराद अली शाह खे चऊं था त जल्द तरक़ियाती कम कराया वञनि। हुन वधीक चयो त PTI हुकूमत अवाम खे महांगाई जे समुंड में उछलाए छॾियो हुयो। हुकूमत वञण खां पोइ इमरान ख़ान जा साथी रियासती इदारनि ख़िलाफ़ अजाई वावेला करे रहिया आहिनि। आसिफ अली ज़रदारी पंहिंजे इतिहादनि सां गॾिजी इमरान हुकूमत खे घड़ भेड़ो करे छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।